मुल्क के ॿियनि शहरनि जीअं करमपुर में वेॾा मोरमुल आराम के मौके ते सैयदना हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं सदन साथियुनि जी अज़ीम क़ुर्बानी के भेटा पेश करण लाइ फ़क़ीर इनायत हुसैन बेजरानी, मौलवी वज़ीर अली जतोई, ज़वार सादिक अली नसीरानी, लाहौती, ग़ुलाम नबी शेख ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सखी दौलत शाह बुखारी दरगाह तां मरकज़ी मातमी जुलूस बरामद थियो। ॻोठ मीर बगन ख़ान बेजरानी, ॻोठ अर्ज़मंद बंगलानी ऐं इलाइक़े खां आयल नंढा वॾा मातमी काफ़िला बेगारी पुल वटि मरकज़ी मातमी जुलूस जो हिसो बणिया। मातमी जुलूस शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि खां पंहिंजी अॻी मंज़िल तरफ़ रवां दवा आहे। कंहिं बि एमरजेंसी की सूरत में करमपुर सरकारी अस्पताल PPH इंतज़ामिया तरफ़ां डॉक्टरनि की टीम, करमपुर सरकारी अस्पताल एम्बुलेंस 1122 एमरजेंसी एम्बुलेंस अमलो हाई अलर्ट आहे, जॾहिं त बैंक चौक वटि मेडिकल कैंप पिणु क़ाइमु कई वई आहे। शहर ऐं इलाइक़े जे मोमिननि पारां काफ़िले जे रस्तनि ते थधे पाणी, मिठे मशरूबात जूं कैंपूं पिणु लॻायूं वियूं आहिनि ऐं जॻह जॻह ते मोमिननि पारां न्याज़ो लंगर तक़सीम कयो पियो वञे। करमपुर पुलिस ऐं रेंजर्स अटालनि पारां मरकज़ी मातमी जुलूस खे पुरअमन बणाइण लाइ सिक्योरिटी इंतहाई सख़्त कई वई आहे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बेजरानी, JTN न्यूज़, करमपुर। ॾही मारम ते टुटी ॾींदा आहियूं जीअं DM साहब जो हुकुम आहे। डॉक्टर अमलो एम्बुलेंस असां मौजूदु हूं DM साहब जे हिदायतनि ते PPH जे तरफ़ां डॉक्टर